थर थुहर घर झूपड़ा बारण जिनी बूर उठा मीह मली रते टहकी निकता टू है बुठा मीह मली रते टहकी निकता टू है रात अब मुंहिंजे रूह सुते सांगी सारिया। लाखीन लतीफ़ जे इन बेत सां प्रोग्राम जी शुरुआत थी कजे। इहो बेत चूंड कयो हो न्यू छोड़ खां मिस्री खान मंगरियो। मान वारा साथियों, प्रोग्राम अवां जी पसंद जे वॉल्यूम नंबर 4 सां तव्हां जी मेज़बान सकीना बलोच ऐं अब्दुल मनान अब्बासी जो कुर्ब भरियो सलाम शाल क़बूल पवे। साथियों, जीअं त असां पहिरीं बि ॿुधाए चुका आहियूं त अवां जी पसंद प्रोग्राम जो वॉल्यूम नंबर 4 तव्हां जे बेहद फरमाइश ते असां सिर्फ़ फ़ौजा सुमरो जे ॻायल कलामनि ते तरतीब ॾिनो आहे। साथियों, असां जे अॼु जे प्रोग्राम में असां सां गॾु अवां जी पसंदीदा फनकारा फौजिया सुमरो साहिबा बतौर मेहमान शरीक आहे, जेका ख़तनि ज़रिए तव्हां जे मोकिलियल सवालनि जा जवाब बि ॾींदी ऐं कुझु ॻाल्हि ॿोल बि कंदी। अचो त प्रोग्राम जी शुरुआत करियूं था। फौजिया साहिबा, सभ खां पहिरीं थर प्रोडक्शन जे समूरे सथ पारां असां तव्हां खे भली कार था चऊं। महिरबानी तव्हां सभिनि जी। फौजिया साहिबा, तव्हां असांजे हिन प्रोग्राम में शरीक आहियो ऐं तव्हां इहो प्रोग्राम ॿुधो बि हूंदो। जी, तव्हां जी प्रोग्राम अवां जी पसंद मुतलिक़ छा राय आहे? ही तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो आहे। जीअं त जहिड़े बि साइड ते असां वेंदा हुआसीं, यानी कि मां वेंदी हुअसि प्रोग्राम ते, त इहो ई मुतालबो हूंदो त असांजूं फरमाइशूं तव्हां पूरियूं कयो। लेकिन मुंहिंजो इहो अंदाज़ ऐं स्टाइल न हो, तंहिंजे करे आउं उन्हनि खे जवाबु ॾेई छॾींदी हुअसि। पर जॾहिं ही तव्हां प्रोग्राम कढियो ऐं मूंखे घुरायो आहे ऐं ॿुधण वारा हिन खे ॿुधंदा आहिनि, त हाणे हुननि जी ख़्वाहिश पूरी थी वई आहे त हू ख़ुशि आहिनि ऐं उन सां गॾु गॾु आउं बि ख़ुशि आहियां। फौजिया साहिबा, जीअं त ही प्रोग्राम अवां जी पसंद तव्हांजे फरमाइशी गीतनि ते मुश्तमिल आहे ऐं गुज़िरियल प्रोग्राम में असां ॿुधंदड़नि खे अर्ज़ु कयो हो त हू तव्हां खां को सवाल पुछणु चाहिनि त लिखी मोकिलीनि। जी, इन लाइ हिन भेरे असांखे तमामु घणनि दोस्तनि कुझु सवाल लिखी मोकिलिया आहिनि। तव्हां खां पहिरियों सवाल पुछियो आहे जी, धोरे नारे खां अब्दुल वाहिद समूह ऐं बेराज कॉलोनी बदीन खां रफ़ीक मल्हा। हिननि जो सवाल आहे त तव्हां जी ज़िंदगी जो को अहिड़ो वाक़ियो जंहिंखे यादि करे तव्हां जे अखियुनि में लुड़क अची वञनि। जी हा, हिकु वाक़ियो अहिड़ो आहे जेको मुंहिंजी भेण सकीना जे बारे में आहे, जेका शहीद थी वई। ऐं इहो वाक़ियो सभिनि पढ़ियो ऐं ॿुधो महसूसु कयो हूंदो। इहो जॾहिं बि यादि ईंदो आहे त मुंहिंजूं अखियूं भरिजी ईंदियूं आहिनि। हा फौजिया साहिबा, तव्हांजी इहा ॻाल्हि ॿुधी असांखे ॾाढो ॾुख थियो, पर असांजो मक़सदु तव्हांजी दिलि आज़ादी या रंज रसाइण न हुयो, पर इहो महिरबानी जो हिकु सवाल हो। बहरहाल, अचो त प्रोग्राम जो पहिरियों गीत ॿुधूं जंहिंजी तमामु घणी फरमाइश थी आहे। हिन गीत जो शाइर आहे अली मोहम्मद उडेराई ऐं फरमाइश कंदड़ साथियुनि जा नाला ही आहिनि शेर गुलाम शाह मोरियो खां गुलाम लाल चांडियो ऐं कादिर बख्शी चांडियो, प्यारे लुंड खां रियाज़ अली लाशारी, ॻोठ गुलाम नबी शाह खां अला रखियो राॼो, ॻोठ हाजी अली शाह लिगारी खां गुलाम रसूल लिगारी, ॻोठ पीर बख्श राहड़ खां अब्दुल मजीद राहड़, टंडो गुलाम अली खां मंजूर अली पान हाउस, उबावड़ो खां मोहम्मद फाज़िल सोलंकी, फुलकारा खां बाबू चौहान ऐं नदीम अहमद राजपूत, दादा भाई खां नबी बख्श, शहर मातले खां मोहम्मद नाज, 28 मेल मोरियो खां मोहम्मद अली नुहानी, गोलाड़ची खां तजमुल हुसैन, ठारू शाह खां राज़िक डिनू सोलंकी, ठारू शाह एहसान अली सोलंकी, ॻोठ ओबर सुमरो खां नगर खान सुमरो, ॾाजे रमोरी खां गुलाम मोहम्मद खोसो ऐं सैयद अमीर अली शाह, तुर्बत कैच मकरान खां गुलाम मुस्तफ़ा बलोच, फुलकारा खां एम उमर सहतो, मीर वागरचानी खां रहमतुल्लाह सोलंकी, हाजिम अली सोलंकी, ॻोठ मीर आशिक हुसैन टालपुर खां एच.ए. सोलंकी, सामारे शहर खां नूर मोहम्मद दल, हेरन स्टेशन खां मोहम्मद उर्स थईम, ॻोठ सगो खां गुल हसन बलोच, बेराज कॉलोनी बदीन खां रफ़ीक अहमद मल्हा, गोलाड़ची खां लाल मोहम्मद जत, ॻोठ मुरीद लाशारी तलहार खां मोहम्मद हसन लाशारी, गोलाड़ची खां शंकर लाल माली, शहर मेवा गोचानी खां अमीर बख्श गोचानी, मातली खां ड्राइवर उस्मान टालपुर, कुनरीअ खां गुलाम हुसैन खासकेली, नव दुबावलो खां अब्दुल रज़ाक खासकेली, खडड़ो खां सैयद गंवर अली शाह, लाखड़ा पावर हाउस खां नज़ीर अहमद लाशारी, फरीद अहमद, मोहम्मद इब्राहिम, अब्दुल लतीफ़ ऐं गुलाम हुसैन। अचो त ॿुधूं अली मोहम्मद उडेराईअ जा बोल। सूरब तो ॾिना साईं